अबान खबरू चारू खैर जूं। अस्सलाम वालेकुम, उम्मीद आहे तव्हां सभिनी ख़ुशि हूंदव पंहिंजे पिणस जे ख़र्चे ते। ॻाल्हि ॿुधो छॾो, अॼोके हिन वीडियो में मुंहिंजी ॿूथाड़ी कोन हूंदी छो त घर में अॼु लक्स साम्हूं खुटी पियो। अलाह न करे इंशाल्लाह वरी ॿिए वीडियो में ईंदी। जेको बि नओं लसड़ो चैनल ते आयो आहे सो सब्सक्राइब ज़रूर करे ऐं घंटे खे ज़रूर हथ लॻाइजो बा। थैंक यू। अॼोके हिन बकवास में मां बेहूदे बेसूरे बेशर्म बेहया बहितरीन गुलकार जी ॻाल्हि कंदुसि जंहिंजो नालो आहे अलाना किंगू वल बकवासू छोरन के चरियो करसु मोहतरम जनाब बेसुरा सदर मुमताज ललाई। ओ न मुमताज मौलाई। मुमताज मौलाई चाचो आ जातो न बा साईं, ओ मुर्शिद इया दिल पी चए। अज तुंजी वारी आ, ये इज्जत बचाइजा। हिन भाऊ के सिंध में रंडीबाजी सॉरी गायन जो किंग सजो विंदो आहे। मतलब यार ॿिया माण्हू सब खुटी विया, मरी विया, दफन थी विया, अचे हिन भाऊ के किंग कयो तन। मतलब हिन जो मुंह भी मां तस्वर कंदो आ त मूंखे ईअं लॻंदो आहे त सफ़ा खदड़े जो मुंह आहे। मूंखे हिन जे मुंह खां वधीक हिन जी शायरी ते कावड़ी हलो भला हिन जी ॿी कंजरिंग था ॾिसूं। ने पाराए तो के सोन जी जंजीर मां दिल थी चवे कटा तो सा तस्वीर मां। सिंध में माण्हू पत्थर ॿधियूं तान पेट सां बुख ते। ॾिसो मुंहिंजी माई जेका न साहब माना वीचारी रोए पई। पेट्रोल न महांगी थी वई, कुरान जो कदम मरूं था, कुरान जो कदम रोई पई त ऐं ललाई वरी चए थो त मां सोन जी जंजीर वठां। ने पाराए तो के सोन जी जंजीर उहा भाऊ पाराए पंहिंजी महबूबा खे ऐं वरी उन सां फोटू कढाए। मतलब यार सिर्फ़ फोटू कढाइण लाइ तूं सोन जी जंजीर वठंदे ऐं पाराईंदे ऐं पोइ उन सां तस्वीर कढंदे, पोइ फेसबुक ते अपलोड कंदे, पोइ वाह थींदी तुंहिंजी। तुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे छा? हिकिड़ो माण्हू आहे बिना खमीस जे ऐं गोॾ पातल आहे ऐं 100 रुपए जो हार पातल आहे, उहो ख़ुशि थी करे वीडियो अपलोड करे छॾियो आहे। पर तोखे सोन जी जंजीर पाराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ईअं बि फोटू कढ, केरु थो झले तोखे? पर ॻाल्हि ॿुध, कुझु प्रोग्रामनि में हिन भाऊ खां सवाल पुछा कया वेंदा आहिनि। शायरी जी फज़ीलत हूंदी आहे न वरी ॿुधा छा न शायरी जी फज़ीलत हूंदी। ओ फज़ीलत, वाह भाऊ तो चए शायरी में फजीलत हुजण खपे। तुझा रंग दिल बंद दिल चोर मानू तुझा वारा गुंडीदार शहज़ोर मानू ओरे आत दिल न्याय। न तव्हां मूंखे ॿुधायो हिन गाने जी शायरी में इन शहज़ोर जो कहिड़ो कमु आहे? शहज़ोर मानू या वरी तुंहिंजा ॾंद दिल बंद। न शायरी जी फज़ीलत, न शायरी जी फज़ीलत हूंदी। कहिड़े क़िस्म जी फज़ीलत आहे? शायरी आई आहे तुंहिंजी माउ खे, तुंहिंजी भेण खे, तुंहिंजी नानी खे, तुंहिंजी ॾाॾी खे, तुंहिंजी अल्लाह साईं सफ़ा ख़ुशि करे। न शायरी जी फज़ीलत हूंदी आहे। तूं बि त फज़ीलत सिख। ही माण्हू पाण खे अलाए छा सम्झंदो आहे। जॾहिं बि शोबीस में को सवाल पुछो वियो आहे त हिनखे ईअं जवाब ॾींदो आहे ॼण वॾो को ॾाहो माण्हू हुजे, को 1000 किताब लिखियल हुजनि, सदियुनि जी रिसर्च हुजे। भाऊ जी इश्क आदत है या मजबूरी है? इश्क आदत है। छा इश्क आदत है। इश्क आदत है। इश्क आदत आहे न दा। तव्हां ॻाल्हि ॿुधो, असां नंढड़े खे उल्टी ॾियारण वारी आदत ॿुधी आहे, कंहिंजी ग्रुप में टिट लॻाइण वारी आदत ॿुधी आहे, रोडनि ते धिकी के खारिज करण वारी आदत ॿुधी आहे। इश्क आदत है। पर सरकार चए तो इश्क भी आदत आहे। दादा तू ॿुधाए ही ललाई सही तो चए न? ॾाढो हले मूंखे तो चए हले मुमताज के, ॾाॾे जो सेंस भी अजीब आहे। न तव्हां पाण ॾिसो हिन काके ऐं हिन जी शायरी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मूंखे त सिर्फ़ हिकिड़ो ई फ़र्क़ु थो लॻे, हिन चाचे खे ख़बर आहे त मां मश्किर थो कयां, पर हिन भाऊ खे इहा ख़बर न आहे। ही भाऊ सोचींदो आहे त मां वॾी अदबी शायरी थो कयां। अचो हिन जी ॿी कंजरिंग ॾिसूं। न तू सुणो हुजी हा न मां आशिक़ थिया हा। जेकॾहिं हू सुहिणो आहे त पोइ हुनजो कहिड़ो ॾोह त तुंहिंजो आहे न, नियत त तुंहिंजी पलीत आहे न, बूजारो किणो त तो में आहे न। मतलब गाने में त पंहिंजो कारोमो करे थो, पर अगले खे बि कब्ज़ी वारी दॿ ॾीं थो। अगर तू सुहिणो न हुजी हा त पोइ भाऊ अहिड़ा कम करे आ भला। छॾ शायरी ऐं ॻाइण खे, तोखां ज़ोर आहे। कैसा लगा मेरा मजाक? चोराई कदड़ा वसा जी या दौलत वजीर लिगारी अजीबी ना है मिलकत तॾहिं लोंडे बाज़न ॾिनी मूंखे पॻिया।